उमरकोट में MK यूथ नेटवर्क तरफां सिंध TV न्यूज़ जे ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में यूथ टैलेंट शो मुनक़द कयो वियो। उमरकोट जे कम्युनिटी हॉल में मुनक़द कयल यूथ टैलेंट शो में नाले वारे लेखक अरबाब नेक मोहम्मद, हैदराबाद जे सहाफ़ी गुलाम फरीद लाखो, तालीम लाइ जाखोड़ींदड़ आसूबाई समाजी अॻुवाण जानिब दलवाणी, अहमद अली दल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि में तक़रीरी मुक़ाबला कराया विया, जॾहिं त ॿारनि टेबलोज़ पिणु पेश कया। तक़रीब में शरीक माण्हुनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु घणी ख़ुशी थी जो सिंध TV वारनि हीअ तमामु वॾो इवेंट सिंध सकाफ़ती लिहाज़ सां हिन उमरकोट शहर में उमरकोट ज़िले में थरी ज़िले में मल्हायो ऐं हिते जे अवाम खे प्रोमोट कयो ऐं हिते जे माण्हुनि में उहो एतमाद पैदा कयो त हुननि में टैलेंट उहे बि अॻिते अचनि ऐं अॻिते हली करे पंहिंजे सिखनि सिंध सां क़दुरु रोशन कनि। पोइ हिते असां तक़रीरी मुक़ाबला उन खां अलावा क्विज़ कॉम्पिटिशन जेके दुनिया जी ॼाण ॾिनी उन जे बारे में ॿारनि जा टेबलोस वग़ैरह एक्टिविटीज़ कयूं त जीअं ॿारनि में इहो समाजी तरह सां तइलीमी तरह सां ॿारनि में शऊर अचे। जीअं त ॼमा ॾिठो हिते असांजी कल्चर डे हो, असां उनजी सकाफ़त ते स्पीच कयूं, टेबला कया ऐं डांसिंग प्रोग्राम बि पेश कया। सुस्ती न महिनत ऐं ॻाल्हियूं न अमल तमामु सुठो इहो प्रोग्राम असांखे लॻो ऐं सिंध TV जी तरफ़ां प्रोग्राम ॾिनो ऐं असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो ऐं असां पंहिंजो कॉन्फिडेंस इन जे करे बिल्डअप कयूं पिया ऐं इंशाल्लाह अञा बि कंदा ईंदासीं, अञा बि तमामु वधीक प्रोग्रामनि में असांखे अञा अॻियां वधंदे ॾिसंदा। तक़रीब में शरीक माण्हुनि जो चवणु हो त सिंध TV नेटवर्क तरफ़ां सुस्ती न महिनत ऐं ॻाल्हियूं न अमल वारो नारो वक़्ताइतो आहे, जंहिंसां सिंधी समाज में शऊर पैदा थी रहियो आहे। कैमरामैन शाहज़ेब दल सां गॾु अलीमुराद दल, सिंध TV न्यूज़, उमरकोट।